कृष्ण दीदी आया शांति नालो है दादू मम्मी सां निकाह कयो है। अॻे मुड़ुस हुई मूंखे 2 साल थियनि तलाक ॾेई छॾियो। पोइ असां दर बदर हुयासीं। घोट वारा चई अवां वञो भले मुसलमान थी वञो भले। पोइ हुनजे करे असां मुसलमान थिया। पोइ दादू मम्मी खे मूं चयो तोखां निकाह करणो आहे। मुंहिंजी माउ पई हिते दर बदर हुई। पोइ मूंखे चई तूं बि असां सां गॾु हल। पोइ इहो असां सां गॾु आई। असांखां कंहिं बि ज़बरदस्ती कोन कई, असां पाण आया आहियूं। असां ख़ुशी सां मुंहिंजी पंहिंजी ख़ुशी सां असां मुसलमान थी विया। करमण खां उहे कोली खां उन 2 साल थी इनखे तलाक ॾेई छॾियो। पोइ असांखां गॾु रहंदी, असांखे केरु चाहींदा बि कोन हुआ, न को ॻोठ में असांखे मज़ूरी कंदा, असांखे ॻोठ में विझंदा हुई टपड़ खणो होॾां वञो। पोइ असां पाण निकाह कराई हुई, मुंहिंजो निकाह करे छॾियो। दादी असांजो आस्ती वारो हो, हुनखे वञी छोकिरी ॿुधाई हुजे असांखे हिते केरु चाहीनि कोन था, असांजा माइट आहिनि, न को मिट आहे, असीं मज़ूरी करूं था तॾहिं असांखे कोन था छॾनि हिते। पोइ पाण निकाह करी वियो, असीं न को ज़ोर ई करी वियो, न को ज़बरदस्ती आहे कंहिंसां, असीं पाण कया आहियूं। अॻु में जेको सो करमण कोली खे ॾिनल हुई 2 साल अॻु में इनखे छॾे ॾिनई। तंहिंखां पोइ जेको सो असांजे पाड़े जा आहिनि। पोइ हिन मूंखां चयो त तूं जेको सो मूंसां शादी कंदे। मां चयो हा बिल्कुलु छो कोन कंदसि शादी तोसां। पोइ हिननि चयो इस्लाम क़बूल, मां चयो कंदा चयो कंदासूं। पोइ हिननि जेको सो इस्लाम क़बूल करे मुसलमान थी जेको सो मूं हिन सां निकाह कयो आहे नसीमा सां। अॻे में नालो हिनजो शांति हो, हाणे जेको सो पीर अयूब जान सिरंदी जे तरफ़ां नसीमा नालो रखियो वियो आहे। जेको सो हिन सां निकाह करे प्यार जो पढ़णो पियो। हाणे मसइलो इहो त पोइ जेके हिन जा माइट आहिनि, हिन जा वारस आहिनि, उहे इल्ज़ाम हणनि था त जेको सो हिननि खे अगवा करे वियो आहे। दाद मोहम्मद अगवा करे, मूं हिननि खे न अगवा कयो आहे। ऐं पंहिंजी ख़ुशी सां मूंसां गॾु आयूं आहिनि ऐं पंहिंजी ख़ुशी सां जेको सो मुसलमान थियूं आहिनि। ऐं हिन जा माइट जेको सो कूड़ा केस इल्ज़ाम हणियो वेठा आहिनि त जेको सो हिननि घर मां ज़ेवर खयो आहे ऐं पैसा खया आहिनि। को बि असां न पैसो खयो आहे न ॿियो खयो आहे। असां शादी पंहिंजी ख़ुशी सां ऐं मोहबत सां कई।